अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां अॼु अव्हांखे हिकु अहिड़ी बीमारी बाबति ॿुधाईंदुसि जेका ख़ासि करे औरतुनि में थींदी आहे, जंहिंजो नालो आहे लिकोरिया। हिन खे उर्दू में चयो वेंदो आहे सैलाने रहम। औरतुनि में थींदड़ हिकु आम इहा शिकायत हूंदी आहे जंहिंमें हिननि खे अछे रंग जी रतूबत ख़ारिज थींदी आहे। जेकॾहिं उन सां गॾु बदबू ऐं ख़ारिश, साड़, बुख़ार ऐं हेठें पेट में सूरु हुजे त इहा इन्फेक्शन या ॿी का बीमारी थी सघे थी। तंहिं करे अहिड़ी हालत में औरतुनि जे माहिर डॉक्टरियाणी सां ज़रूरु राबितो कयो। तिबे यूनानी जो मशहूरु नुस्ख़ो हीउ आहे जेको लिकोरिया खे फ़ाइदो ॾींदो आहे। हिन में ही शयूं शामिल आहिनि। माज़ू हीउ हिकु यूनानी जड़ी बूटी आहे। हिन जा 10 ग्राम। अनार जी खल, हिन जा 20 ग्राम। गुलाब जा सुका गुल, हिन जा बि 20 ग्राम। संदल सफ़ेद, हिन जा 10 ग्राम। तपाशीर या तबाशीर, हिन जा बि 10 ग्राम। तयारी: सभिनी दवाउनि खे चङी तरह सुकाए बारीक पाउडर तयारु करियो। इस्तेमाल: रोज़ानो सुबुह ऐं शाम तक़रीबन 3 ग्राम पाउडर माखी या साफ़ पाणीअ सां इस्तेमालु कयो वञे। बहितरु इहो आहे त कंहिं यूनानी हकीम जी निगरानी में इस्तेमालु कयो वञे त वधीक बहितरु। जड़ी बूटियुनि जा फ़ाइदा: माज़ू ही इज़ाफ़ी रतूबत घटाइण ऐं बाफ़तनि खे मज़बूत करण में मददगार आहे।